साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। साइंस क्लास 6 अज पाण बाब 6 पढ़ण वञूं पिया। वीडियो के शुरू खां आख़िर ताईं तवजह ऐं शौक़ सां ॾिसजो ऐं सम्झण जी कोशिशि कजो त इंशाअल्लाह ही बाब तव्हांखे चङी तरह सम्झ में अची वेंदो। उनखां पहिरियां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं हिम्मत अफ़ज़ाई जे लाइ कमेंट बॉक्स में पंहिंजे राय जो ज़रूरु इज़हार कंदा कयो। त अॼु असांजो मौज़ू आहे एयर यानी हवा। हवा जी अहमियत, एयर एंड इट्स इम्पोर्टेंस। हवा सभिनी जानदारनि जी ज़िंदगी लाइ बेहद ज़रूरी आहे, तंहिं करे उनखे ख़राब या गदिले थियण खां बचाइणु घुरिजे। केतिरा ई ॿूटा ऐं जानवर साह खणण लाइ ऑक्सीजन सां भरपूर हवा इस्तेमालु कंदा आहिनि ऐं साह नेकाल करण वक़्तु कार्बन डाइऑक्साइड गैस सां मिलियल हवा ॿाहिरि नेकाल कंदा आहिनि। ॿूटनि खे कार्बन डाइऑक्साइड गैस रोशनाई तरकीब वारे अमल जे लाइ ऐं ऑक्सीजन गैस साह खणण रेस्पायरेशन लाइ ॿिन्ही गैसनि जी ज़रूरत पवंदी आहे। हवा में ॿी अहम गैस नाइट्रोजन आहे। नाइट्रोजन गैस ॿूटनि ऐं जानवरनि जे लहमियात प्रोटीन्स जो बुनियादी अंसर आहे। नाइट्रोजन ॿूटनि ऐं जानवरनि ॿिन्ही जी नशोनुमा यानी वाधवीज गिरोथ जी निहायत अहम जुज़ो आहे। ॿूटनि खे नाइट्रोजन पाणनि रस्ते नाइट्रोजन वारनि मुरकबनि खे जज़ब करण सां हासिल थींदी आहे, जॾहिं जानवरनि खे नाइट्रोजन ॿूटनि ऐं ॿियनि जानवरनि खे ख़ुराक तौरु इस्तेमालु करण सां मिलंदी आहे। हवा में मौजूदु ओज़ोन गैस जो तह जेको फ़िज़ा यानी एटमॉस्फेयर जे बिल्कुलु मथे सतह ते हूंदो आहे, सो असांखे सिज मां ईंदड़ अल्ट्रावायोलेट शुआउनि खां महफ़ूज़ रखंदो आहे। ॾींहं जे वक़्तु माहौल में मौजूदु हवा सिज मां निकिरंदड़ तेज़ गर्मीअ खे पिणु असां ताईं पहुचण खां रोके थी। राति जे वक़्तु माहौल वारी हवा ज़मीन जे मथाछिरे वारे गर्मीअ खे जज़ब करे उनखे ग़ाइबु थियण खां पिणु रोके थी। चुरंदड़ हवा जंहिंखे मुतहरिक हवा यानी विंड पिणु चइबो आहे, तंहिंमें तमामु घणी तवानाई ऐं ज़ोर यानी फोर्स हूंदो आहे। उहा सिड़नि वारनि ॿेड़ियुनि खे तेज़ तरण में ऐं हवाई ॿेड़ियुनि ग्लाइडर्स यानी इंजन खां सवाइ जेके नंढड़ा जहाज़ हूंदा आहिनि खे तेज़ उॾामण में मदद कंदी आहे। मुतहरिक हवा जे ज़ोर ते हवाई चकियूं विंड मिल्स पिणु हलंदियूं आहिनि, जिन खे बिजली पैदा करण लाइ इस्तेमालु करे सघिबो आहे। मुतहरिक हवा ॿिजनि जे पखिड़जन डिस्पर्सल ऑफ सीड्स में पिणु मदद करे थी। हवा ॿियनि बि केतिरनि ई कमनि में कतबु ईंदी आहे। उनखे गाॾियुनि जे टायरनि जे ट्यूबनि में भरियो वेंदो आहे। केतिरियूं मशीनूं त दॿियल हवा कंप्रेस्ड एयर इस्तेमालु कंदियूं आहिनि। मिसाल तौरु जेकी मशीनूं खाणियूं खोटण ऐं खोटाई वारे कमनि में इस्तेमालु कबियूं आहिनि ऐं ॾंदनि जे डॉक्टरनि जूं सुराख कढण वारियूं ड्रिल मशीनूं, से सभई दॿियल हवा जे ज़ोर ते कमु कंदियूं आहिनि। हवा जी जोड़जक ऐं बनावट, कंपोज़िशन ऑफ एयर। हवा मुख़्तलिफ़ गैसनि जी मिलावट यानी मिक्सचर आहे, जेका ज़मीन जे चौधारी अटकल 480 किलोमीटरनि ताईं उनखे हिकिड़े तह वांगुरु ढके बीठी आहे। हिन हवा जे तह खे वायुमंडल या फ़िज़ा यानी एटमॉस्फेयर बि चइबो आहे। हवा में 78.84% नाइट्रोजन, 20.9476% ऑक्सीजन, 0.934% आर्गन ऐं
कार्बन डाइऑक्साइड 0.04% मौजूदु हूंदियूं आहिनि। हवा वारनि गैसनि जूं ख़ासियतूं ऐं कम। प्रॉपर्टीज़ एंड यूज़िस ऑफ गैसेस इन एयर। हवा जेतोणीकि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मिलावट आहे, पर तॾहिं बि उन जी जोड़जक अटकल साॻी ई क़ाइमु रहे थी, छाकाणि त जेकी गैसूं जानदार इस्तेमालु कनि था तन खे ज़िंदगीअ जे जारी अमलनि जे ज़रिए ॿीहर हवा में वापसि कयो वञे थो। ऑक्सीजन गैस हवा जो अटकल 21% हिसो आहे। उहा सभिनी जानदारनि जे साह खणण लाइ निहायत ज़रूरी हूंदी आहे। हीअ गैस ॿूटनि जी रोशनाई तरकीब वारे अमल जे करे मुस्तक़िल तौरु हवा में वापसि मिलंदी रहे थी। ऑक्सीजन न फ़क़ति जानदारनि जे साह खणण लाइ कमु ईंदी आहे, पर उहा शयुनि जे ॿरण कंबस्टन में पिणु कमु ईंदी आहे। शयुनि जे ॿरण वारे अमल बर्निंग जे दौरान ऑक्सीजन ऐं गर्मी यानी हीट घुर्बल हूंदियूं आहिनि। जोसेफ प्रेस्टली खे सभ खां पहिरियां ई 1774 ईस्वी में ऑक्सीजन दरियाफ़्त करण जो एज़ाज़ हासिल आहे, जेको बरतानिया जो साइंसदान हो। मेणबत्ती जे ॿरण वक़्तु उन जी मेण यानी वैक्स ॿारण यानी ॿरंदड़ शइ फ्यूल हूंदी आहे, जेका हवा वारी ऑक्सीजन सां कीमियाई अमल करे कार्बन डाइऑक्साइड, पाणी ऐं तवानाई पैदा कंदी आहे। हवा जो ॿियो अहम जुज़ो नाइट्रोजन गैस आहे, जेका समूरी हवा जो 78% आहे। नाइट्रोजन ऑक्सीजन जे मुक़ाबले में हिकु क़िस्म जी गैर फ़ाल या सुस्त गैस इनएक्टिव गैस आहे। अॻु में नाइट्रोजन खे एज़ोट चयो वेंदो हो, जंहिंजी माना बिना ज़िंदगी जे विदाउट लाइफ आहे। नाइट्रोजन फिक्सेशन। दालनि या फरियनि झलींदड़ ॿूटनि जहिड़ोकि मटर, चौरा, चणा वग़ैरह जे पाणनि ते मौजूदु नंढड़ियूं ॻोढ़ियूं हवा मां नाइट्रोजन गैस खणी उनखे नाइट्रेट्स में तब्दील कंदियूं आहिनि। हिन अमल खे नाइट्रोजन फिक्सिंग बि चइबो आहे। ॿूटा नाइट्रोजन वारनि मुरकबनि नाइट्रोजन कंपाउंड्स जहिड़ोकि नाइट्रेट्स खे निबाताती लहमियात या प्रोटीन में तब्दील करण में तमामु अहम हिसो वठनि था, पर जानवर माहौलियाती नाइट्रोजन या उन जे मुरकबनि यानी नाइट्रेट्स खे सौ सिधो प्रोटीन में बदिलाए नथा सघनि। तंहिं करे प्रोटीन खे हासिलु करण लाइ हमेशह ॿूटनि ते ई इन्हिसार कंदड़ आहिनि। हवा में कार्बन डाइऑक्साइड तमामु थोरे मिक़दार में मौजूदु आहे, जेका अटकल 0.4% हूंदी आहे। कार्बन डाइऑक्साइड हवा जे माहौल में केतिरनि ई तरीक़नि सां शामिलु थींदी रहे थी, पर उन्हनि सभिनी ज़रियनि मां मुख्य ज़रियो शयुनि जो ॿरण आहे। ॿूटनि खे ग्लूकोस तयारु करण लाइ कार्बन डाइऑक्साइड जी ज़रूरत हूंदी आहे। कार्बन डाइऑक्साइड ग्रीन हाउस वारी गैस आहे, जेका ज़मीन मां वापसि ईंदड़ गरमाइश खे जज़ब करे वठंदी आहे, त जीअं ज़मीन जो गर्मी पद बरक़रार रही सघे। हवा में कार्बन डाइऑक्साइड जी मिक़दार वधी वञण करे उहा आलमी तपश जो कारण बणिजी पवे थी। मुख़्तसिर तौरु हवा ज़िंदगी लाइ बेहद ज़रूरी आहे, तंहिं करे उनखे ख़राब या आलूदा थियण खां बचाइणु घुरिजे। ज़मीन वारो वायुमंडल यानी एटमॉस्फेयर दरअसल मुख़्तलिफ़ गैसनि जी मिलावट यानी मिक्सचर आहे। हवा मुख़्तलिफ़ गैसनि जी मिलावट आहे, जेका ज़मीन खे उन जे चौधारी अटकल 480 किलोमीटरनि जे ऊचाई ताईं हिकिड़े तह जी सूरत में ढकियो बीठी आहे। ज़मीन जे माहौल या वायुमंडल में 78% नाइट्रोजन, 21% ऑक्सीजन ऐं 1% ॿियूं गैसूं मौजूदु आहिनि। कार्बन डाइऑक्साइड फ़क़ति 0.03 खां 0.04% मौजूदु हूंदी आहे। आबी बुखारनि जो हिसो 0 खां 2% ताईं हूंदो आहे। ॿूटनि ऐं जानवरनि खे साह खणण लाइ ऑक्सीजन जी ज़रूरत हूंदी आहे। ॿूटा हवा मां कार्बन डाइऑक्साइड जज़ब करे रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए पंहिंजे लाइ खुराक तयारु कंदा आहिनि। ॿूटा नाइट्रोजन जे मुरकबनि नाइट्रेट्स मां प्रोटीन या लहमिया तयारु कंदा आहिनि। हीअ नाइट्रेट्स हवा वारी नाइट्रोजन मां तयारु थींदा आहिनि।
ऑक्सीजन शयुनि जे ॿरण कंबस्चन वारे अमल लाइ पिणु ज़रूरी आहे। कार्बन डाइऑक्साइड खे ग्रीन हाउस वारी गैस चइजे थो। उहा ज़मीन मां ख़ारिज थींदड़ गर्मीअ खे पिणु जज़ब करे वठंदी आहे, जंहिंजे करे ज़मीन जे गर्मी जो दर्जो बरक़रार रहंदो आहे। हवा में ॿियनि मुखी गैसनि जे मिक़दार खे नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन गैसनि जी गर्दिश करे बरक़रार रखियो वेंदो आहे। प्यारा शागिर्दो, अॼु जो ही पंहिंजो बाब पूरो थियो। उमेदु आहे त इनशाअल्लाह तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा। खुदा हाफ़िज़।